भारत सिंध तास मुआहदे जी भञकड़ी कई आहे। पाणी खे हथियार तौर इस्तेमाल करे रहियो आहे। पाणी वारे मसइले जो हल कढणु ज़रूरी आहे। एटमी मुल्कनि में जंग थी त नतीजा पाकिस्तान ताईं महदूद न रहंदा। खिते खे दहशतगर्दीअ खां पाक करण जो हल कढणो पवंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पहलगाम वाक़िए ते मोदी बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया। शहबाज शरीफ़ अणदुरी जांच जो मुतालबो कयो। भारत जो मौक़िफ़ कमज़ोर आहे। दहशतगर्दीअ जो सभ खां वॾो मुतासिर पाकिस्तान आहे। चीन में मौजूद नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार जी चीनी पढ़े वज़ीर सां मुलाक़ात। इसहाक़ डार पाकिस्तान जे ख़ुद मुख्तियारी सलामती ऐं दिफ़ा वारे हर्ज चीन पारां मुस्तक़िल हिमायत ते तोड़ा मञिया। चीनी पढ़े वज़ीर चयो त चीन पाकिस्तान खे फौलादी दोस्त ऐं हर मौसम जो भाईवार समझे थो। चीन पाकिस्तान सां गॾिजी ख़िते जे अमन ऐं तरक़ीअ लाइ कमु कंदो रहंदो। पढ़े खाते मूजिबि मुलाक़ात दौरान सीपेक जी मुस्तक़िल भराई ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो। अमुन पसंद माण्हू आहियूं, अमुन सां रहणु चाहियूं था, पर जारियत जो मुंहतोड़ जवाब ॾींदासीं। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त भारत सदाईं बिना सबूतनि जे इल्ज़ाम लॻाया आहिनि। आलमी बिरादरी जे साम्हूं समूरियूं साबितियूं रखियूं वेंदियूं। खुरम दस्तगीर चयो आहे त भारत आबी जारियत करे रहियो आहे। भारत गैर ज़िम्मेवार रियासत आहे जंहिंजो रवैयो जारहाणो आहे। सेनेटर फैसल सब्ज़वारी जो चवणु हो त दुनिया खे भारतीय अॻराई खां आगाह कयो वेंदो। पुज़दार वेझो स्कूली बस भरिसां धमाको। 3 स्कूली ॿारनि समेत 5 ॼणा शहीद। ISPI चयो आहे त भारतीय इंस्पायर्ड दहशतगर्दनि स्कूली बस खे निशानो बणायो। हमले जी रिथाबंदी भारत में कई वई। बलूचिस्तान में मौजूद भारतीय प्रॉक्सीज़ अमल कयो। जंग जे मैदान में नाकामीअ बाद भारत बलूचिस्तान ऐं KPM में प्रॉक्सीज़ दहशतगर्दी कराए रहियो आहे। सदर ऐं वज़ीर-ए-आज़म पारां स्कूली बस ते दहशतगर्द हमले जी मज़म्मत जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। KP जे इलाइक़े बनू में चेक पोस्ट ते दहशतगर्दनि जो हमिलो। 2 पुलिस एहलकार शहीद। DPO बनू मूजिबि दहशतगर्दनि पुलिस चेक पोस्ट खे धमाकेदार मादे सां उॾायो, जंहिं बाद फायरिंग जी ॾेवट दौरान 2 पुलिस एहलकार शहीद थी विया। कंदुकोट में पुरतौरान पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबलो। मुबैना तौर ॾोहारनि जी गोली लॻण सबबि मासूम बाड़ी क़तल। 2 सालनि जी मासूम गुल ख़ातून गोली लॻण सबबि फौत थी वई। पुलिस चयो आहे त ॾोहारी फौल करे रहिया हुआ त पुलिस सां मुक़ाबलो थियो। ॾोहारनि जी गोली लॻण सबबि नींगरी फौत थी। कराची जे इलाइक़े लियारी मां गिरफ़्तार थियल बंदिश पियल तंज़ीम जो दहशतगर्दी जी ख़ात्मे वारी अदालत में पेश। अदालत जवाबदार दरवेश उर्फ सागर खे 23 मई ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। गुज़िरियल ॾींहुं जवाबदार खे पुलिस ऐं रेंजर्स गॾियल ऑपरेशन करे गिरफ़्तार कयो हो।